असां नमन अॼु हिकु नए वीडियो सां अॼु असां जे टॉपिक ते वीडियो ठाहे रहिया आहियूं। उहा आहे टॉपिक असांजी वर्ब एंड इट्स काइंड्स ऐं उन जा क़िस्म, यानी फेल ऐं उन जा क़िस्म, फेल ऐं उन जा क़िस्म। अॼु असां सम्झंदासीं त वर्ब फेल आहे छा ऐं जुमिले में उनजी कहिड़ी जॻह आहे ऐं उनजो इस्तेमालु कीअं आहे ऐं उन जा क़िस्म। सभ खां पहिरियों असां सम्झूं था वर्ब आहे छा। वर्ब जंहिंमहिल वर्ब असांजे दिमाग़ में उहो लफ़्ज़ अचे थो त असांखे सम्झ में अचे थी सिंपल डेफिनेशन ऐं नंढड़ी नंढड़ी वर्ब इज़ एन एक्शन वर्ड, यानी असां सिंपल डेफिनेशन में असां छा था चऊं, वर्ब छा आहे, इज़ एन एक्शन वर्ड, यानी कम जो करणु। अचो त हाणे इनखे असां सेंटेंसिस जे अंदरि सम्झूं। एग्ज़ाम्पल, हा मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे, आई ईट मील, मानी खावां थो। सेकंड में आहे असांजो शी डज़ नॉट प्ले क्रिकेट, हूअ क्रिकेट न खेॾे थी। हाणे हिन ॿिनि सेंटेंसिस खे जेकॾहिं असां सम्झंदासीं त असांखे काफ़ी शयूं हिन जे अंदरि सम्झ में ईंदियूं। पहिरियों त असां वर्ब खे क्लियर कयूं। वर्ब छा आहे, इज़ एन एक्शन वर्ड, यानी कोई कमु थिए। हाणे सभ खां पहिरियों जेकॾहिं असां हिनखे वर्ब खे असां सुञाणो आहे त वर्ब जे सिंपल जेको वर्ब खे सुञाणो आहे त असां सेंटेंसिस जे अंदरि उनजी पोज़ीशन ॾिसंदासीं त वर्ब हमेशह असांजो आफ्टर सब्जेक्ट, यानी छा खां, फेल खां बाद, इंग्लिश में आफ्टर सब्जेक्ट यानी फाइल खां पोइ इस्तेमालु थींदो आहे। फाइल खां पोइ असांजो छा इस्तेमालु थींदो आहे, वर्ब इस्तेमालु थींदो आहे। आई ईट मील, मानी खावां थो। असांजी पंहिंजी लैंग्वेज सिंधी में जेकॾहिं असां ट्रांसलेशन कयूं था, आई ईट मील मानी खावां थो। हाणे जेको असांजी जेका आहे पंहिंजी सिंधी में असांजो लास्ट में ईंदो आहे। हाणे हिन जी फॉर्मेशन ई आहे त असांजो जेको एक्शन वर्ड हूंदो आहे उहो सब्जेक्ट खां पोइ ईंदो आहे ऐं सिंधी में जेको एट द एंड ईंदो आहे। हाणे सेकंड सेंटेंस आहे शी डज़ नॉट प्ले क्रिकेट, हूअ क्रिकेट न खेॾे थी। हाणे हिन में असांजूं ॿ शयूं आहिनि। हाणे जेको डू आहे असांजो डज़ आहे, सॉरी जेको डज़ आहे इहो असांजो हेल्पिंग वर्ब आहे। इहो छा आहे, हेल्पिंग वर्ब आहे। जंहिंमहिल असां काइंड्स पढ़ंदासीं त असां हिनखे सम्झंदासीं त असांजो हेल्पिंग वर्ब यानी एक्सिलरी वर्ब्स छा हूंदो आहे, उनखे असां डिटेल में सम्झंदासीं त उहो किथे इस्तेमालु थिए थो। यानी हिन जॻह ते असां जेको पढ़ूं था वर्ब पढ़ूं था, वर्ब जी कहिड़ी हालत पुछूं था, असां एक्शन वर्ड में था अचूं, यानी शी डज़ नॉट प्ले क्रिकेट, हूअ क्रिकेट न खेॾे थी। हिन जॻह ते असांजो जेको वर्ब आहे उहो असांजो पहिरीं असां कंडीशन इहा पढ़ीसीं त असांजो आफ्टर सब्जेक्ट इस्तेमालु थींदो आहे ऐं ॿियो नंबर असांजो हेल्पिंग वर्ब खां बि पोइ बाद में बि असांजो मेन वर्ब ईंदो आहे। अचो त हाणे इन जा काइंड्स सम्झूं, कहिड़ा कहिड़ा काइंड्स आहिनि। अॼु असां हिन जे अंदरि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां 2-3 काइंड्स पढ़ंदासीं। असांजो काइंड्स ऑफ वर्ब्स में असां अॼु अचूं था काइंड्स ऑफ वर्ब, यानी फेल जा क़िस्म। कंहिंजा क़िस्म, फेल जा क़िस्म। हाणे फेल जे क़िस्मनि में पहिरियों काइंड्स आहे असांजो एक्शन वर्ब। हाणे एक्शन वर्ब छा हूंदो आहे, पहिरियों असां छा एक्शन वर्ब खे सम्झूं सही त एक्शन वर्ब आहे छा। हाणे मिसाल जे तौर ते असां हिनखे एग्ज़ाम्पल में जे अंदरि खणी था अचूं। हिकिड़ो एग्ज़ाम्पल था ॾियूं एक्शन वर्ब जो, आई जंप ऑन बेड, यानी मां बिस्तरे ते बुल खावां थो। हाणे यानी जंप यानी कोई एक्शन, या असां चऊं था शी ओपन्स डोर, हूअ दरवाज़ो खोले थी। हाणे हिननि ॿिनि जेके आहिनि असांजा एक्शन वर्ब यानी सब्जेक्ट खां पोइ इस्तेमालु थींदो आहे, यानी कंहिं कम जी ख़बर पए त कोई कमु थिए थो। फॉर एग्ज़ाम्पल जे तौर ते मां दर जेकॾहिं चओ थो आई शट द डोर, मां दर बंदि कयां थो, आई ओपन द डोर, मां दर खोलियां थो। यानी हे जेको हूंदो आहे कंहिं कम जी असांखे ख़बर पवंदी आहे, यानी एक्शन कोई कमु थिए थो, उहो असांजो एक्शन वर्ब हूंदो आहे। उनखां बाद में सेकंड ते आहे असांजो रेगुलर वर्ब।
हाणे रेगुलर वर्ब्स छा हूंदो आहे हाणे हिनखे असां वठंदा रेगुलर वर्ब्स यानी असां पंहिंजी ॿोलीअ में चवंदासीं क़ाइदे वारो फ़ेल हाणे क़ाइदो छा हूंदो आहे उनखे बि सम्झंदासीं हाणे मिसाल जे तौर ते असांजा जेको रेगुलर वर्ब्स हूंदा आहिनि इहे इन जो जेको पास्ट टेंस ठहंदो आहे यानी माज़ी ठहंदो आहे या पास्ट पार्टिसिपल ठहंदो आहे पास्ट पार्टिसिपल यानी माज़ी या माज़ी बईद या माज़ी बईद जेको इन जे हेठि ठहंदो उहो ठहंदो कीअं यानी रेगुलर जो जेको असांजो वर्ब जो जेको असांजो सेकंड थर्ड फॉर्म असां हिनखे पास्ट खे असां सेकंड फॉर्म बि चवंदा आहियूं ऐं पास्ट पार्टिसिपल खे असां थर्ड फॉर्म बि चवंदा आहियूं हाणे इन्हनि जे ठहण जा जेके रूल्स आहिनि जिन ते स्टैंडर्ड रूल्स हुजनि यानी असांखे स्टैंडर्ड रूल्स माना हिकिड़ा क़ाइदा जेके कानून मुक़ररु कया विया आहिनि ठहण जा फॉर्मेशन जा उन्हनि जी ख़बर पए असांखे जेको हे असांजो पास्ट आहे उहो असांजो डी ई डी ऐं आई डी मिलाइण सां ठहंदो आहे ऐं जेको पास्ट पार्टिसिपल आहे इहो बि असांजो डी ई डी ऐं आई डी मिलाइण सां ठहंदा आहिनि यानी असांखे इहा ख़बर पवंदी आहे रेगुलर वर्ब्स में त असांजा जेके क़ाइदा आहिनि उनजो सेकंड फॉर्म ऐं थर्ड फॉर्म ठहे कीअं थो प्रोसीजर जी ख़बर पवंदी आहे अचो त हाणे असां वटि हिकिड़ो वर्ड आहे लाइक हाणे लाइक आहे हाणे असां छा कंदासीं उनजो पास्ट ठाहिण जे लाइ लाइक डे ऐं पास्ट पार्टिसिपल में भी लाइक डे सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म में असांजी छा मिली डी मिली जेकॾहिं तव्हां वटि असां वटि हिकिड़ो वर्ड आहे क्राई यानी रड़ करण किराए हाणे जेकॾहिं वाय खां अॻु में कॉन्सोनेंट लेटर ईंदो त उनजो सेकंड ऐं थर्ड फॉर्म यानी पास्ट ऐं पास्ट पार्टिसिपल आई ई डी मिलाइण सां ठहंदो ऐं वाय खे असां ख़तमु करे छॾींदासीं क्राइड हाणे जे मिसाल जे तौर ते तव्हां वटि हिकिड़ो वर्ड आहे प्ले वाय खां अॻु में जेकॾहिं तव्हांजो वावेल लेटर आहे त उनजो सेकंड ऐं थर्ड फॉर्म ई डी मिलाइण सां ठहींदासीं प्लेड हाणे हे रूल्स हुयो रेगुलर जो यानी जंहिंजो पास्ट ऐं पास्ट पार्टिसिपल सेकंड फॉर्म ऐं थर्ड फॉर्म डी ई डी ऐं आई डी मिलाइण सां ठहे उहे असांजा रेगुलर वर्ब्स यानी क़ाइदे वारा क़ाइदो उहो हूंदो आहे जेके असां वठंदा आहियूं जंहिंजो को असूल हुजे ठहण जे कंहिंजे फॉर्मेशन यानी ठहण जो तरीक़ेकार हुजे इहो हुयो असांजो रेगुलर हाणे असां पढ़ंदासीं अरेगुलर असांजो जेको थर्ड जेको काइंड आहे उहो आहे अरेगुलर हाणे अरेगुलर यानी बेक़ाइदे वारो बेक़ाइदे यानी असांखे हिकु वर्ड में ई असांखे सम्झ में अची थी वञे ॻाल्हि त अरेगुलर यानी बेक़ाइदे अरेगुलर वर्ब्स यानी बेक़ाइदे वारो फेल हाणे हिन जो अरेगुलर वर्ब्स में भी असांजो एज इट सैम्ड हाणे हे जेके छा हूंदी हिन जी डेफिनेशन में आहे यूनिक हुजनि यानी चेंज हुजनि तब्दील हुजनि या असां हिनखे चऊं त हिन जो जेको आहे ठहण जो को क़ाइदो कानून न आहे हाणे फॉर एग्जाम्पल जे तौर ते असां हिकिड़ो वर्ड खयों आहे ईट उनजो हे असांजो प्रेज़ेंट यानी फर्स्ट फॉर्म उन खां बाद में आहे एट यानी पास्ट या सेकंड फॉर्म एट यानी हिन जो अॻु में असां रेगुलर में पढ़ियासीं डी ई डी आई डी मिले पई हिन में न डी न ई डी न आई डी नथी मिले एट थर्ड फॉर्म आहे असां वटि ईटन थर्ड फॉर्म छा आहे ईटन यानी पास्ट पार्टिसिपल यानी थर्ड फॉर्म आहे यानी असांजो जेको सेकंड फॉर्म आहे पास्ट टेंस में इस्तेमालु थींदो आहे ऐं जॾहिं असांजी डिड इस्तेमालु थिए त पोइ असांजो फर्स्ट फॉर्म इस्तेमालु थींदो आहे ऐं जेको थर्ड फॉर्म आहे असांजो उहो परफेक्ट या जेके टेंसिस आहिनि प्रेज़ेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट ऐं फ्यूचर परफेक्ट में असांजो यूज़ थींदो आहे थर्ड फॉर्म हाणे अॼु ॾिसो वरी असां वटि हिकिड़ो वर्ड आहे शट हाणे या त टई फॉर्म चेंज आहिनि ईट एट ईटन शट यानी जा त टई फॉर्म हिन जा सेम हुजनि यानी टिनि फॉर्मनि जे लाइ असांजो कोई रूल्स रेगुलेशन न सेम हुजे हाणे तव्हां वटि हिकिड़ो वर्ड आहे लर्न यानी सिखणु लर्नड यानी या त फर्स्ट फॉर्म जेको सेकंड ऐं थर्ड फॉर्म सेम हुजे या जेको टई फॉर्म चेंज हुजनि या टई फॉर्म सेम हुजनि यानी यूनिक यानी डिफरेंट हाणे इन्हनि जे अंदरि रेगुलर जे अंदरि असांजी डी ई डी ऐं आई ई डी न मिलंदी आहे सेकंड थर्ड फॉर्म ठाहिण जे लाइ हाणे हे हुया असांजा रेगुलर वर्ब्स यानी हाणे इन में थोरो डिफरेंस सिखंदासीं त रेगुलर वर्ब्स जेके हुया
यानी क़ाइदे वारा जेके फेल हुआ उहे असांजी जेका फॉर्मेशन ठहे पई डी ई डी ऐं आई ई डी सां ठहे पई ऐं जेके अरेगुलर आहिनि तव्हांजा अरेगुलर जेके असांजा वर्ब्स आहिनि बेक़ाइदे वारा आहिनि उन्हनि में न डी न ई डी ऐं न ई आई ई डी लॻंदी। हाणे अॼु असां वर्ब पढ़ियोसीं यानी एक्शन वर्ब हुयो उनजे अंदरि एक्शन वर्ब यानी काई शइ असांजी थिए थी ठीक है कि एक्शन यानी कोई कम थे तो उन बाद में बो काइंड पढ़ियोसीं असां उनजो रेगुलर पढ़ियोसीं जंहिंजो सेकंड ऐं थर्ड फॉर्म डी ई डी आई डी मिलाइण सां यानी पास्ट ऐं पास्ट पार्टिसिपल ठहे तो ऐं टियों पढ़ियोसीं अरेगुलर वर्ब्स जंहिंजो सेकंड ऐं थर्ड फॉर्म डी ई डी ऐं आई डी मिलाइण सां ठहे तो। हाणे हिन जे अंदरि असां सुभाणे जो डिस्कस कंदासीं हिकु कंदासीं असां एक्सलरी वर्ब्स यानी असां इनके सिंपल पंहिंजी ॿोलीअ में चऊं आर हेल्पिंग वर्ब यानी असां सुभाणे हेल्पिंग वर्ब भी पढ़ंदासीं ऐं हेल्पिंग वर्ब या एक्सलरी वर्ब हिकु इहो पढ़ंदासीं ऐं उन खां बाद में हिन एक्सरसाइज जेके असां अॻ में पढ़ी आयासीं उन एक्सरसाइज जी रिवाइज़ भी कराईंदासीं। होप त तव्हांखे सुठे नमूने सम्झ में अची वियो हूंदो।